फनकार ने रागन जा चाहींदड़ घणा नजर ईंदा। हर घर में टीवियों विसियारियों, हर घर में राग, हर दुकान में राग, हर सुजुकी में राग, हर कोच में राग, हर लश्के में राग, जादे दादे राग ही राग लगो पियो आहे। वरी ज़ुल्म जी इहा बि इंतहा जो असांजे घरनि में क़ुरान मजीद पिया आहिनि, वरी टीवियूं भी उन कमरे में रखियूं थियूं वञनि जिथे क़ुरान मजीद आहे। क़ुरान शरीफ त पढ़ो ई नथा, टीवी ॾींहं राति हलाए रहिया आहियूं। हाणे ॾींहं राति लानत थी वसे टीवीअ जे मथां क़ुरान शरीफ खे। केॾो त ईज़ाउ ईंदो हूंदो, केॾी त तकलीफ़ ईंदी हूंदी। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, इहे माण्हू दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहिनि, ख़बर क़यामत में भी रत जा पिया फड़ा रोईंदा।